नौशहर फिरोज़ मां ख़बर शामिल कंदासीं, जिथे हिक ई रात में चोरी जूं 5 वारदातूं शहरी सरापा एहतजाज शट बंद हड़ताल कई वई आहे। जी नाज़रीन, नौशहर फिरोज़ में 5 दुकाननि मां चोरी थी आहे। मुतासिर दुकानदारनि ऐं शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अल्लाह वारा चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। फिरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नौशहर फिरोज़ में हिक ई रात में चोरी जूं 5 वारदातूं थियूं आहिनि। शहरी सरापा एहतजाज पिणल आहिनि। शटर बंद हड़ताल कई वई आहे। नौशहर फिरोज़ मां ख़बर आहे, जिथे हिक ई रात में चोरी जूं 5 वारदातूं थियूं। शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। शटबंद हड़ताल कई वई आहे। नौशहर फिरोज़ में 5 दुकाननि मां चोरी, मुतासिर दुकानदारनि ऐं शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। शहरियुनि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अल्लाह वारे चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं। नौशहर फिरोज़ में हिक ई रात में चोरी जूं 5 वारदातूं थियूं आहिनि। शहरी सरापा एहतजाज पिणल आहिनि। शटर बंद हड़ताल कई वई आहे। नौशहर फिरोज़ में 5 दुकाननि मां चोरी थी आहे। मुतासिर दुकानदारनि ऐं शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। शहरियुनि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अल्लाह वारे चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे नौशहर फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, साहिती ज़िले नौशहर फिरोज़ में जो अमुन जा पखी उॾामे विया आहिनि। बदअमनी जी तमाम घणी जेका लहर पखिड़िजी वई आहे। धाड़ा फुरनि ऐं चोरनि जो आज़ार वधी वियो आहे। गुज़िरियल राति जेको आहे नौशहर फिरोज़ जे थारूशाह स्टाफ आहे जेको आहे चोरनि एक ही वक्त 6 दुकानदारनि ज़ाहिद डंगराज, मसूद कुरैशी, सजन सोलंकी, महबूब खोसो, मोहसिन शाह जी दुकाननि में जो लख रुपया बालिग जा सामान जो है चोरी करे विया आहिनि। इन वाक़े ख़िलाफ़ जेके दुकानदार शहरी सरापा एहतजाज बंद अल्लाह वाले चौक से गॾु थिया आहिनि, जिते उन्हनि सख़्तु एहतजाज कयो आहे। पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे ऐं दुकानदार मुतालबो करे रहिया आहिनि त बदअमनी खे रोकियो वञे ऐं जेके चोरी जी वारदातूं थियूं आहिनि उनमें जेको चोरी थी आहे सामान वापारियुनि खे वापसि ॾियारे वञे। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहे त नौशहर फिरोज़ ज़िले जा मुख्य शहर हुजनि चाहे ॻोठ हुजनि, ठाड़ा फुरू रोज़ जो मामूल बणियल आहे। ॾींहुं ॾिठो जो मोटरसाइकिलूं फुरजनि रोज़ जो मामूल आहे। मगर ठीक है ज़ाहिद काइम खानी, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।